बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो से गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक टियों दर्जे टे मां, जंहिंजो उनवान है पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि व सहाबिही वसल्लम नात है। पहिरें हिन सबक जा लफ़्ज़ माना पोइ सम्झाणियूं, पोइ सवालनि जा जवाब ऐं एक्सरसाइज़ूं असां हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश है, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजी कीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माननि जे तरफ़। लफ़्ज़ आहे जीअ जियारा, माना हयाती बख़्शींदड़। लफ़्ज़ आहे हीणनि, माना कमज़ोरन ज़ईफ़न। लफ़्ज़ आहे क़यामत, माना हशर जो ॾींहुं। लफ़्ज़ आहे ॿाझारा, माना ॿाझ कंदड़। लफ़्ज़ आहे जग, माना जहान। लफ़्ज़ आहे सारे, सारे माना सॼे। लफ़्ज़ आहे सहारो, माना आधार, आसरो। लफ़्ज़ आहे कमज़ोर, माना हीणो। लफ़्ज़ आहे रहमत, माना ॿाझ। लफ़्ज़ आहे हमराह, माना साथी। लफ़्ज़ आहे ताक़त, माना सघ। लफ़्ज़ आहे सदाई, माना हमेशा। दोस्तों हाणे ॿ सीटूं पढ़ंदासीं, लिखंदासीं नात जूं, पोइ उन जी सम्झाणी लिखंदासीं। जीअ जियारा पाण सगोरा, सभ खां प्यारा पाण सगोरा। सम्झाणी नंबर 1। हिन शेर में शाइर इमदाद हुसैनी चवे थो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम, जिन जो ज़िक्र असांजे जीअ खे जियारे थो, पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम, जिन असांखे सभिनी खां प्यारा आहिनि। उन करे हर वक़्तु संदन ज़िक्र करणु घुरिजे। ॿी मिसरा। दोस्त हुजे या दुश्मन चाहे, सभिनी लाइ ॿाझारा आहिनि। जिन जो को बि सहारो नाहे, तिन जे लाइ सहारा आहिनि। सम्झाणी। हिन शेर में शाइर चवे थो त असांजा नबी सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम, जिन दोस्त तोड़े दुश्मननि सभिनी सां महिरबानी कंदड़ आहिनि, ऐं जिन जो को बि सहारो नाहे, तिन जे लाइ हू सहारो आहिनि। जीअ जियारा पाण सगोरा, सभ खां प्यारा पाण सगोरा। हिन शेर में शाइर इमदाद हुसैनी चवे थो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम, जिन जो ज़िक्र असांजे जीअ खे जियारे थो, पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम, जिन असांखे सभिनी खां प्यारा आहिनि। उन करे हर वक़्तु संदन ज़िक्र करणु घुरिजे। हीणनि सां हमराह सदाई, कमज़ोरनि जी ताक़त आहिनि। ॿारो ॾींहुं क़यामत ताईं, सारे जग लाइ रहमत आहिनि। सम्झाणी नंबर 4। हिन शेर में शाइर चवे थो त असांजा नबी सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम सदाई हीणनि जी मदद कंदड़ आहिनि ऐं कमज़ोरनि जी सघ आहिनि। ॿारो पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम, जिन क़यामत जे ॾींहुं ताईं सारे जहान लाइ रहमत आहिनि। आख़िरी बंद। जीअ जियारा पाण सगोरा, सभ खां प्यारा पाण सगोरा।
आख़िरी सम्झाणी। हिन बंद में शाइर इमदाद हुसैनी चवे थो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ज़िक्र असांजे जीअ खे जीआरे थो, पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे सभिनी खां प्यारा आहिनि, उन करे हर वक़्तु संदन ज़िक्र करणु घुरिजे। मिश्क अलफ़ हेठिन सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर 1, हिन नअत मां तव्हांखे कहिड़ो बंदु वधीक वणे थो? जवाब, हिन नअत मां असांखे हेठियों बंदु वणे थो। हीणनि सां हमराह सदाईं कमज़ोरनि जी ताक़त आहिनि, ॿारो ॾींहुं क़यामत ताईं सारे जग लाइ रहमत आहिनि। सवाल नंबर 2, इहो बंदु तव्हांखे वधीक छो थो वणे? जवाब, इहो बंदु असांखे उन करे वणे थो जो उन में शाइर इहा ॻाल्हि ॿुधाई आहे त हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई उहा हस्ती आहिनि जेके हीणनि जा हमराह आहिनि ऐं कमज़ोरनि जी ताक़त आहिनि ऐं पाण सॻोरा ई क़यामत ताईं सॼे जग लाइ रहमत आहिनि। ही बैत ज़िबानी यादि करियो ऐं गॾिजी सुर सां पढ़ो। हिन बैत खे ज़िबानी यादि करिणो आहे ऐं सुर सां पढ़णो आहे। जीम, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा हम आवाज़ लफ़्ज़ ॻोल्हे लिखो जीअं जियारा, हम आवाज़ प्यारा। ईअं ई लफ़्ज़ आहिनि, इन्हनि जा हम आवाज़ ठाहींदासीं। लफ़्ज़ आहे सहारा, हम आवाज़ जियारा। लफ़्ज़ आहे ताक़त, हम आवाज़ क़यामत। लफ़्ज़ आहे सदाईं, हम आवाज़ लधाईं। लफ़्ज़ आहे चाहे, हम आवाज़ नाहे। दाल, नअत जूं हेठियूं सिटूं पूरियूं करियो। जीअ जियारा पाण सॻोरा, सभ खां प्यारा पाण सॻोरा। ही सीटियूं इन जूं मुकमल कयूंसीं।